अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अभी ॾिसी रहिया आहियो मेरा टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रुख़सार पमहर। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। आमदनी खां वधीक असासुनि वारे केस में पेश न थियण ते नेब शहबाज शरीफ जे घर पहुची वई। नेब शहबाज शरीफ जे घर में दाख़िल, गिरफ़्तारी जो इम्कान। सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त, नवाज़ लीग जा कारकुन वॾे अंग में मौजूद। सिंध में कोरोना वायरस की सूरत हाल संगीन थी वही। कोरोना वायरस वधीक 23 ॼणा फोत, 1449 नवा केस सबब साम्हूं अची विया। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध में कोरोना सबब फौतनि जो अंग 526, मरीज़नि जो अंग 31,086 थी वियो आहे। सूबे जे 1449 केसनि मां 1035 केस कराची जा आहिनि। लाड़काने में 5, हैदराबाद 47, सखर 40, खैरपुर 33, घोटकी में 27 केस रिपोर्ट थिया। नवाबशाह में 27, बदीन 15, सांगड़ 13, जामशोरो 9, कंबर 6, सजावली शिकारपुर में 5 केस साम्हूं आया। जैकमाबादी दादू 3, कश्मीर 2, मटियारी तंज मोहम्मद खान उमरकोट में 1 केस ज़ाहिर थियो। सिंध में कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ 4 शहरनि में मुकम्मल लॉकडाउन। ठुल में फौतनि ऐं केस वधण खां पोइ शहर मुकम्मल तौर बंदि करायो वियो। पाक फौज जे रेंजर्स मुक़रर, SSP जो गश्त, शहरनि खे घरनि ताईं महदूद रखण जी हिदायत। कश्मीर, बख्शापुर ऐं गुड्डू टाउन्स में भी मुकम्मल लॉकडाउन कया वियो। रेंजर्स ऐं पुलिस मुक़रर, शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्ता सील। सिंध हुकूमत कराची में पब्लिक ट्रांसपोर्ट बहाल करण की इजाज़त ॾेई छॾी। ट्रांसपोर्ट वारे वज़ीर अवैस शाह चयो आहे त SOP तहत गाड़ियूं हलाइण जी इजाज़त ॾिनी वई आहे। कराची खां ॿियनि शहरनि लाइ गाड़ियूं हलाइण जी इजाज़त न हूंदी। SOP ते अमल न कयो वियो त गाड़ियूं बंदि कयूं वेंदियूं। जामशोरो जे हाणोके DC फरीदुद्दीन सिद्दीकी जे दौर में 10 जाली डोमिसाइल ठहण जे इंकशाफ। DC जामशोरो जांच कमेटी खे 8 सालनि जे डोमिसाइलनि जो रिकॉर्ड ॾियण खां इनकार करे छॾियो। कमेटी जे दबाव ते रुगो 2018 खां 2020 ताईं जो रिकॉर्ड पेश। 3 सालनि जे रिकॉर्ड में 40 डोमिसाइल शकी ऐं DC जे दौर में 10 डोमिसाइल जाली निकिता। जामशोरे वासियुनि जो चवणु आहे त DC फरीदुद्दीन सिद्दीकी पाण खे मलिक रियाज़ जो माण्हू सॾाए थो। कम लाइ वेंदड़ आम माण्हू खे बि मलिक रियाज़ खां फ़ोन कराइण जो चवे थो। सिंध में जाली डोमिसाइल ठाहे ॾियण वारो मामलो इक़्तिदारी ऐवाननि ताईं पहुची वियो। GDA जाली डोमिसाइलनि ख़िलाफ़ सिंध असेंबली में ठराव जमा कराए छॾियो। जाली डोमिसाइल ठाहे ॾींदड़ कामूरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। सूबे में जाली डोमिसाइलनि वारे मामले की जांच लाइ नेब खे भी दरख़्वास्त ॾियण जो ऐलान। सिंध में जाली डोमिसाइल ठाहे ॾियण ख़िलाफ़ सिविल सोसाइटी सरापा एहतजाज। कराची में जाली डोमिसाइलनि ख़िलाफ़ सीनियर सहाफ़ी मुश्ताक सैकरी जी अॻवानी में सवे माण्हुनि जो सिंध सेक्रेटरेट आॾो धरणो। कंबर सेवण, मांझन, कोटड़ी, बाढे, आदलपुर, वगड़ी ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। धुरियुनि खे डोमिसाइल ठाहे ॾींदड़ कामरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे जाली डोमिसाइल रद्द करण जो मुतालबो। मेहरान TV कढण जो रिपोर्टर मोहम्मद मिठन जमाली लाॾाणो करे वियो। मिठन जमाली दिमाग़ जी रग टुटण सबबि हैदराबाद अस्पताल में दम ॾेई छॾियो। कढण में जनाज़े नमाज़ अदा। सियासी समाजी धुरियुनि ऐं सहाफ़ियुनि समेत वॾे अंग में माण्हुनि जी शिरकत।